असां वटि पहिरें मश्क जो छहों हिसो आहे। हेठियनि ॾिनल अणपूरनि मां हर हिक जा 3 हिक जेतिरा अणपूर लिखो। 4/8 आहे, 9/12 आहे, 15/20 आहे, 20/40 आहे, 42/63 आहे। सही है, 1 जेतिरा 3 1 जेतिरा अणपूर लिखो। असां ईअं कंदासीं, अहिड़ो खोड़ो ॻोल्हियो, कहिड़ो बि खोड़ो हुजे, उन खे अंश सां ज़र्ब ॾियो ऐं छेद सां ज़र्ब ॾियो। उन जो जेको हिसो ईंदो उहो इन जे बराबरि हूंदो 4/8 जो। वरी असां वटि आहे 9/12। असां हीअं वरी पहिरें इन खे 2 सां ज़र्ब ॾींदासीं, वरी 3 खे सां ज़र्ब ॾींदासीं, ईअं ठही ईंदो। इन खे हल कयूं, सही आहे। ज़रब ॾींदासीं, ईअं असांजा 1 जेतिरा अणपूर ठही ईंदा। पहिरियों आहे 4/8, मतिलबु इन खे 1 जेतिरा अणपूर ठाहींदासीं। इन खे 2 सां ज़रब ॾींदासीं, 2 चौंक 8, 2 8 16। वरी इन खे 3 सां ज़रब ॾींदासीं, 3 8 24। इन खे वरी 3 सां ज़रब ॾींदासीं, 1 सौ 2 3 48। मतलब ईअं बराबरि आहिनि। 4/8 बराबरि आहे 8/16 ऐं 24/48 जो। सही आहे। त ॿियों असां वटि सवाल आहे 9/12। 9/12 खे असां इन खे 2 सां ज़रब ॾींदासीं, 2 18, 2 12 24। सही आहे। 18 खे 2 36, 24 48। इहे असांजो थी वियो। टियों 15/20 आहे। इहो 2 सां ज़रब ॾींदासीं, कहिड़ो बि खोड़ो हुजे, ज़रूरी न आहे 2 सां ज़रब ॾियूं, कहिड़ो बि खोड़ो हुजे, उन सां अंश खे बि ज़रब ॾियूं ऐं छेद खे ज़रब ॾियूं, 1 जेतिरो अणपूर ॿियो ठही ईंदो। त 15 खे 2 सां ज़रब ॾींदासीं, 2 15 30 ऐं 2 40। वरी इन खे 3 सां ज़रब ॾींदासीं, 3 3 90, 4 40, 3 40 120। ही बराबरि आहे 40। 4 असां वटि कहिड़ो आहे 42/63, 42/63। इन खे वरी ज़रब ॾींदासीं 2 सां, 2 4, 2 चौंक 8, 2 ट्रिक 6, 2 छक 12। वरी 3 सां ज़रब ॾींदासीं हिन खे, 4 ट्रिक 12, 2 1 मथे, 8 ट्रिक 24, 24 1 25। वरी इन खे 3 सां ज़रब ॾींदासीं, 6 ट्रिक 18, 8 1 मथे, 2 ट्रिक 6, 6 1 7, 1 ट्रिक 3 बराबरि थी वियो 4। इहो असांजो पूरो थियो 6 सां हिसो पहिरें मश्क में।